बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर चौथों लेसन 9 डिफ्यूजन नफूस ॼण जो अमल। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिफ्यूजन यानी नफूस ॼण वारो अमल। मूवमेंट अक्रॉस द मेम्ब्रेन्स। जीव गरड़े जी जेका झली थिए थी ख़ासि तौर ते प्लाज़्मा मेम्ब्रेन, उन मंझां जेकॾहिं असां शयुनि जी हरकत या चुरपुर ते ॻाल्हायूं त तव्हांखे इहो ज़रूरु यादि हूंदो त असां पंहिंजनि पोयनि वीडियो लेक्चर्स में इहो पढ़ी आया आहियूं त ख़ासि तौर ते जेकी लिपिड मालिक्यूल थींदा आहिनि या लिपिड सॉल्युबल मालिक्यूल थींदा आहिनि, उहे त आज़ादीअ सां सेल मेम्ब्रेन मंझां प्लाज़्मा मेम्ब्रेन मंझां क्रॉस करे वञी करे इंट्रासेल्युलर लिक्विड ताईं या साइटोप्लाज़म ताईं पुॼंदा आहिनि। छो त असांजी जेका प्लाज़्मा मेम्ब्रेन आहे उहा पाण फास्फोलिपिड बायलेयर जी ठहियल हूंदी आहे। पर कुझु मालिक्यूल अहिड़ा आहिनि जीअं पाणीअ जा मालिक्यूल आहिनि या वरी आयन्स थियनि था या सॉल्ट्स थियनि था, उहे वरी ख़ासि क़िस्म जी प्रोटीन्स मंझां क्रॉस करे अंदरि वेंदा आहिनि। बाक़ी फास्फोलिपिड बायलेयर उन्हनि खे पाण मंझां आज़ादी सां हरकत करण या उन्हनि मंझां उन्हनि खे मूव करणु कोन ॾींदी आहे। तंहिंजे करे प्लाज़्मा मेम्ब्रेन मंझां शयुनि जी जेका मूवमेंट आहे उन्हनि खे डिटेल सां सम्झण जे लाइ अॼोके वीडियो लेक्चर खे ॾिसूं था। We know that cell membranes act as barriers to most but not all molecules. असांखे इहा ॼाण आहे त जीवगढ़ जी झली हिकु रोक तौरु या रुकावट तौरु कमु कंदी आहे, पर उहा सभिनी मालिक्यूलनि लाइ बैरियर कोन हूंदी आहे। That's why cell membranes are called as semi permeable membranes. इन जे करे असां जीवगढ़ जी झलीअ खे सेमी परमिएबल मेम्ब्रेन चवंदा आहियूं, यानी जुज़वी छाणी। कुझु शयुनि खे उहा छॾे ॾींदी, कुझु शयुनि खे उहा रोके रखंदी आहे। जीअं असां छाणी खणूं हिकिड़ी त उन मंझां कुझु जेके साइज़ जूं शयूं आहिनि उहे त आज़ादी सां उन मां क्रॉस करे वेंदियूं, पर उन्हनि सोराखनि खां वॾियूं जेके शयूं आहिनि उहे उन मां टपी न आहिनि सघंदियूं। अहिड़े क़िस्म जी छाणीअ वांगुरु असांजे जीवगढ़ जी झली पिणु कमु कंदी आहे। सेल मेम्ब्रेन्स मेंटेन equilibrium inside cell as well as outside by exchanging matter with cells environment according to needs. पर्दो जीवगढ़ जे अंदरि ऐं ॿाहिरि ज़रूरत मूजिबि हिकु तवाज़ुन क़ाइमु रखंदो आहे। न तमामु घणियुनि शयुनि जी अंदरि जेका हरकत थींदी आहे उनखे अलो कंदो आहे, न ई वरी अंदरियुनि शयुनि खे इहो अलो हूंदो आहे त उहे समीरियूं शयूं जेके आहिनि ॿाहिरि निकिरी वञनि। इन ॿाहिरि साइटोप्लाज़म या सेल खां ॿाहिरि जेको माहौल आहे उन मंझि शयुनि जो मक़दार ऐं जीवगढ़ जे अंदरि शयुनि जो मक़दार, उन्हनि में हिकिड़े ख़ासि क़िस्म जो तवाज़ुन हूंदो आहे। इहो तवाज़ुन क़ाइमु करणु इन सेल मेम्ब्रेन जो कमु हूंदो आहे। This movement occurs by diffusion, osmosis, endocytosis, exocytosis, facilitated diffusion and active transport. जीवगढ़ जी झलीअ मंझां या प्लाज़्मा मेम्ब्रेन मंझां शयुनि जी जेका हरकत या अचवञ थींदी आहे उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा थियनि था, क़िस्म थियनि था। हिकिड़ा तरीक़ा अहिड़ा आहिनि जेकी बग़ैर एनर्जी जे ख़र्च जे ई शयुनि जी हरकत कराईंदा आहिनि, ऐं ॿिया तरीक़ा वरी अहिड़ा आहिनि जिन तरीक़नि में वरी तवानाईअ जो ख़र्च थींदो आहे तॾहिं शयूं जीवगढ़ खां ॿाहिरि वेंदियूं आहिनि, या वरी जीवगढ़ खां ॿाहिरां वारियूं शयूं अंदरि तवानाई जे ख़र्च ते अंदरि दाख़िल थींदियूं आहिनि। उहे मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। मिसाल जे तौर ते जीअं डिफ्यूजन आहे, नफूस ॼण जो अमल, ऑस्मोसिस आहे, एंडोसाइटोसिस आहे, एक्सोसाइटोसिस आहे, फैसिलिटेटेड डिफ्यूजन आहे ऐं एक्टिव ट्रांसपोर्ट आहे। असां इन्हनि खे तफ़सील सां पंहिंजे वीडियो लेक्चर्स में पढ़ंदासीं। अॼोके वीडियो लेक्चर में असां डिफ्यूजन जेका शयुनि जी मूवमेंट जो हिकिड़ो ख़ासि क़िस्म आहे उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखंदासीं। डिफ्यूजन नफूस ॼण जो अमल। Diffusion is the spontaneous movement of molecules from an area of higher concentration to the area of lower concentration. नफूस ॼण हिकिड़े क़िस्म जी पाण मुरादी हरकत आहे जंहिंमें मालिक्यूल पंहिंजे घाटाईअ वारे हिसे खां छिड्राईअ वारे हिसे ॾांहुं हरकत कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते ऑक्सीजन या ग्लूकोज़ रत में तमामु घणो हूंदो आहे। हाणे इहो रत जॾहिं असांजे जीवगढ़नि वटां गुज़रंदो आहे त जीवगढ़ जे अंदरि ऑक्सीजन ऐं ग्लूकोज़ जी कमी हूंदी आहे, जॾहिं त रत में ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन जी घणाई हूंदी आहे। तंहिंजे करे ऑक्सीजन ऐं ग्लूकोज़ छा कंदा त रत मंझां पंहिंजो पाण जीवगढ़नि में अंदरि दाख़िल थी वेंदा। इन क़िस्म जी हरकत खे असां डिफ्यूजन सॾियूं था। हे ॾिसो, तव्हांखे हिते नज़र ईंदो हूंदो त बिफोर डिफ्यूजन हिकिड़ी तस्वीर आहे। तव्हांखे मालिक्यूल नज़र ईंदा हूंदा त उहे कंटेनर जे विच ते घणाई में मौजूदु आहिनि।
थोरो टाइम जे करे हिननि खे छॾिबो त इहे मालिक्यूल छा कंदा, पंहिंजे घणाई वारे हिसनि खां उन तरफ़नि ॾांहुं मूव कंदा जिते हिननि जी थोराई आहे, छिड्राई आहे। डिफ्यूजन खां बाद तव्हांखे नज़र ईंदो त इहे मालिक्यूल जेके आहिनि तव्हांजे कंटेनर में होमोजीनियसली हर हंधि मौजूदु आहिनि। सो डिफ्यूजन छा आहे, मालिक्यूलनि जे पंहिंजे घटाई वारे हिसे खां छिड्राई वारे हिसे ॾांहुं हरकत खे असां डिफ्यूजन चऊं था। इन जो सादो तजुर्बो हिकिड़ो तव्हां घर में करे सघो था। मिसाल जे तौर ते तव्हां पाणी खणो, पाणी में तव्हां मस जो फुड़ो उछलायो, मस जो फुड़ो पाणी जे अंदरि जॾहिं तव्हां उछलाईंदव त उहो पहिरियां तव्हांखे हिकिड़े हंधि घाटो नज़र ईंदो, पर आहिस्ते आहिस्ते छा थींदो त मस जा जेके मालिक्यूल आहिनि इन पंहिंजे घाटे हिसे खां पाणी जे उन्हनि हिसनि ॾांहुं मूव कंदा, हरकत कंदा जिते उन्हनि जी छिड्राई आहे, ऐं आहिस्ते आहिस्ते तव्हांखे डिफ्यूजन खां पोइ नज़र ईंदो त सभई मालिक्यूल जेके आहिनि उहे पाणीअ में हर पासे फैलिजी विया आहिनि। सो नफूज़ ॾियण जो अमल या डिफ्यूजन जो अमल पाण मुरादो आहे, पंहिंजो पाण थींदो आहे, बग़ैर तवानाई जे ख़र्च जे थींदो आहे। इन में इहो थींदो आहे त मालिक्यूल पंहिंजे घटाईअ वारे हिसे खां पंहिंजे छिड्राई वारनि हिसनि ॾांहुं हरकत कंदा आहिनि। मादे जी हालतुनि में जेकॾहिं तव्हां ॾिसो त रेट ऑफ डिफ्यूजन गैसिस में तमामु घणो थींदो आहे एज़ कंपेयर टू लिक्विड्स। गैसूं तमामु जल्दी तेज़ रफ़्तार सां डिफ्यूज़ थींदियूं आहिनि, लिक्विड्स उन्हनि खां स्लो रफ़्तार सां आहिस्ते आहिस्ते डिफ्यूज़ थींदा आहिनि। इन जो हिकिड़ो सबबु इहो आहे त लिक्विड्स जे मालिक्यूलनि जे अंदरि गैसिस जे मालिक्यूलनि खां काइनेटिक एनर्जी जेका आहे उहा घटि थींदी आहे। लिक्विड्स जे मालिक्यूलनि में काइनेटिक एनर्जी आहे, हर की तवानाई जो घटि आहे, तंहिंजे करे उहे डिफ्यूज़ पिणु आहिस्ते आहिस्ते थींदा आहिनि, जॾहिं त गैसुनि जे मालिक्यूलनि में काइनेटिक एनर्जी तमामु घणी हूंदी आहे, तंहिंजे करे उहे डिफ्यूज़ पिणु तमामु तेज़ थींदा आहिनि। सो रेट ऑफ डिफ्यूजन जो तव्हां जेकॾहिं तजियो करणु चाहियो त तव्हां हिकिड़ो तजुर्बो इहो कयो त साॻे वक़्त ते तव्हां पंहिंजे कपिड़नि ते परफ्यूम हणो ऐं वरी तव्हां हिकिड़ो गिलास खणी करे उन में मस जो ड्राप उछलायो ऐं वरी टियों कंटेनर खणो, उन में तव्हां वरी पाणी भरे उन में तव्हां खंडु विझो। हाणे तव्हां ॾिसंदव त जेका तव्हां परफ्यूम लॻाई उहा जल्द ई ॿियनि माण्हुनि खे महसूसु थींदी, ऐं मस जो फुड़ो ॾिसंदव त उहो पिणु पाणीअ में थोरे वक़्त खां पोइ फैलिजी वेंदो, पर खंडु जेका आहे उहा पाणीअ जे अंदरि ॻरण में डिफ्यूज़ थियण में उनखे थोरो टाइम वधीक लॻंदो। यानी गैसूं जेके आहिनि, परफ्यूम जीअं असां मिसाल ॾिनोसीं त उहा तकड़ी डिफ्यूज़ थींदी आहे, छो त गैसुनि जे मालिक्यूलनि में हर की तवानाई वधीक हूंदी आहे, तंहिंजे करे उहा परफ्यूम जीअं तव्हां कपिड़नि ते लॻाईंदव त उतां कपिड़नि मंझां जिते उन्हनि जो तादाद या क्वांटिटी वधीक आहे, घाटाई आहे, उतां उहो छिड्रनि हिसनि ॾांहुं तकड़ियूं मूव करे वेंदियूं। लिक्विड्स में ॾिसंदव त मस जो ड्रॉप जेको आहे उहो पाणीअ में चौधारी हेॾां होॾां जिते जिते उहो छिड्रो हुयो, मस जो ड्रॉप उन्हनि तरफ़नि ॾांहुं उहो मूव करे चुको आहे, उनखे थोरो टाइम वधीक लॻंदो। पर सॉलिड्स यानी खंडु या अहिड़ी का ॿी शइ तव्हां पाणी में मिलाई त उहा आहिस्ते आहिस्ते डिफ्यूज़ थींदी आहे। सो रेट ऑफ डिफ्यूजन गैसिस में वधीक हूंदो आहे, लिक्विड्स में थोरो घटि, ऐं सॉलिड्स में अञा घटि हूंदो आहे। तंहिंजे करे असां हाणे डिफ्यूजन जे बारे में इहो चई सघूं था, diffusion is the spontaneous movement of molecules from an area of higher concentration to the area of lower concentration, i.e. along or down concentration gradient. नफूज़ ॾियण जो अमल पाण मुरादी मालिक्यूलनि जी हरकत आहे, जेका घटाईअ वारे हिसे खां छिड्राईअ वारे हिसे ॾांहुं बग़ैर तवानाईअ जे ख़र्च जे थींदी आहे। अहिड़े क़िस्म जी हरकत खे असां along या down concentration gradient सॾींदा आहियूं। The molecules of any substance, solid, liquid or gas are in motion when that substance is above 0 degree Kelvin or minus 273 degrees centigrade. कंहिं बि सब्सटेंस जा मालिक्यूल, उहो सब्सटेंस सॉलिड हुजे, लिक्विड हुजे या गैस हुजे, उहे जॾहिं 0 डिग्री केल्विन या माइनस 273 डिग्री सेंटीग्रेड खां मथे टेम्परेचर ते मौजूदु हूंदा आहिनि त उन्हनि मंझि हिकिड़ी मोशन, हिकिड़ी हरकत मौजूदु हूंदी आहे। तंहिंजे करे ज़रूरी आहे डिफ्यूजन जे लाइ त शयूं जेके आहिनि उहे 0 डिग्री केल्विन खां मथे हुजनि। इन टेम्परेचर खे असां एब्सोल्यूट ज़ीरो पिणु चवंदा आहियूं।
इन टेम्परेचर ते 0 डिग्रीज़ केल्विन ते थर्मल या काइनेटिक एनर्जी जेका आहे उन जे लाइ तसवुरु कयो वेंदो आहे त उहे ज़ीरो हूंदियूं आहिनि, बंदि हूंदियूं आहिनि, न सॉलिड या लिक्विड या गैस में का चुरपुर हूंदी, न ई वरी उन्हनि जे अंदरि का थर्मल या काइनेटिक एनर्जी हूंदी। तंहिंजे करे डिफ्यूजन हरकत वारी हिकिड़ी ख़ासियत आहे त उहा 0 डिग्रीज़ केल्विन या एब्सोल्यूट ज़ीरो खां मथे शयुनि में मौजूदु हूंदी आहे। सो असां चई सघूं था त डिफ्यूजन पैसिव ट्रांसपोर्ट आहे। डिफ्यूजन पाण मुरादो बग़ैर तवानाई ख़र्च वारो अमल आहे that facilitates small sized molecules, for example carbon dioxide, oxygen, water, etc. ऐं इहो डिफ्यूजन वारो अमल जेको आहे स्मॉल साइज़ मॉलिक्यूलनि खे जीव घड़ जे अंदरि या जीव घड़ खां ॿाहिरि अचण वञण में मदद ॾींदो आहे। मिसाल जे तौर ते कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ जी जेका हरकत आहे उहा डिफ्यूजन वारे कानून तहत ई थींदी आहे। जीव घड़ जे अंदरि कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी तमामु घणो पैदा थींदो आहे त उते त घणो जो हूंदो आहे, तंहिंजे करे उहो उतां ॿाहिरि निकिरी रत में शामिल थी वेंदो आहे। ऐं वरी ईअं ई रत में वरी ऑक्सीजन तमामु घणी मौजूदु हूंदी आहे, ग्लूकोज तमामु घणो मौजूदु हूंदो आहे, त उहो वरी असांजे जीव घड़नि जे अंदरि दाख़िल थी वेंदो आहे त जीव घड़नि जे अंदरि उनजी कमी हूंदी आहे। साॻे ई तरीक़े सां तव्हां साहु खणंदा आहियो, फिफड़नि में अंदरि ऑक्सीजन जी कमी हूंदी आहे त असां जेको इनहेल कंदा आहियूं त उहो ऑक्सीजन जा मालिक्यूल असांजे अंदरि फिफड़नि ताईं वेंदा आहिनि ऐं फिफड़नि मंझां ई वरी इहे जेके ऑक्सीजन जा मालिक्यूल आहिनि उहे रत में शामिल थी वेंदा आहिनि, छो त रत में ऑक्सीजन घटि हूंदी आहे। ऐं ईअं ई वरी जॾहिं मानी खाईंदा आहियूं त मानी असांजे स्मॉल इंटेस्टाइन में वञी करे उतां बि एब्ज़ॉर्ब थींदी आहे डिफ्यूज़न वारे ई साॻे कानून तहत, छो त नंढे आंड्रे में असांजा ग्लूकोज जा मालिक्यूल तमामु घणा हूंदा आहिनि, रत में हूंदा आहिनि थोरा, तंहिंजे करे नंढे आंड्रे मंझां इहे असांजा मालिक्यूल ग्लूकोज जा रत में शामिल थी वेंदा आहिनि। मच्छियुनि जो मिसाल हुजे त उहे कलियुनि जे ज़रिए पिणु ईअं ई साहु खणंदियूं आहिनि। जीव घड़नि जो मिसाल हुजे त उन में नंढड़नि मालिक्यूलनि जी चुरपुर जेका आहे उहा पिणु ईअं थींदी आहे। सो डिफ्यूजन जो अमल जेको आहे पैसिव ट्रांसपोर्ट आहे। पैसिव ट्रांसपोर्ट असां अहिड़ी ट्रांसपोर्ट खे चवंदा आहियूं जंहिंमें तवानाईअ जो ख़र्चु न थींदो आहे या स्पॉन्टेनियस हूंदी आहे, पाण मुरादी आहे। असांजो जेको लेक्चर डिफ्यूजन जे तारुफ़ सां गॾु हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।